मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करना। हालांकि असां उनखे पहिरियों बि चयोसीं यार NFT जेको आहे धोखो आहे हिकिड़े क़िस्म जो, इन में न हलायो त मूंखे रमज़ान में हिकिड़े दोस्त चयो त यार हाणे तव्हां मौलवी फतवा ॾेई तव्हां बि हाणे जेको आहे न परेशान थिया हूंदो, अॼु ई हिनखे हराम जो असां फतवा ॾिनी आहे। जेतिरा डॉलर हिकिड़े बंदे चयो त असां जेको आहे न उहो एतिरो फ़क़ीर तौर ते ॿुधाए पियो चए हिन रमज़ान में हाफ़िज़नि खे असां जेको चंदो ॾींदासीं उहो डॉलरनि में ॾींदासीं। चए मां जंहिंजे पोइ तरावी पढ़ंदो हुनखे मां $100 ॾींदुमि। चए फितरानो वरी फ़ख़्र तौर ते ॿुधाए पियो, चए ॿुधाए त भला हिन ज़माने में जेकॾहिं मां डॉलर में फितरानो ॾियां, हालांकि एतिरो को पैसा अची विया आहिनि मथे, चए डॉलर में जेकॾहिं मां फितरानो ॾियां त पोइ केतिरा डॉलर थींदा। पोइ कंहिं ॿुधायोसीं यार $1 में कमु थी वेंदो, $300 थी वेंदा। चए अच्छा बसि हाणे $1 मां ॾींदुमि। हो चवंदा जेके पैसा असांखे कंपनी ॾिए पई उहे असांखे भले न मिलनि, जेके असांजा पंहिंजा पैसा आहिनि न, हालांकि उनजे जेके पंहिंजा पैसा लॻल आहिनि, यकीन कयो उनजे पैसनि जो अफ़सोस मूंखे बि थियो आहे। उन्हनि जे पंहिंजे ज़ाती पैसे जो अफ़सोस, कंहिं ढगी खपाई, कंहिं में खपाई। हिकिड़ो त बरोची में ॻाल्हाए पियो, ओ अबा माना हालूरत दे मां रेड, हाणे बरोचकी मूंखे न ईंदी आहे पर हिकिड़ो ॿुधाईंदो, चए मां रेड खपाई आहे, उन में मां सिंधी में तर्जुमो कयां छो त बरोचकी मूंखे घटि ईंदी आहे। चए अबा मूंखे ॻाल्हि त ॾे, अबे ॾे फ़ोन कयईं, अबा मूंखे हाल त ॾे। चई अब पुछो अड़े छाजो हाल ॾिया, चयो मां रेड खपाए करे हिन NFT में विधमि। चई माण्हू ज़ालिम ॿुधंदा, चए इहो NFT बंदि थी वियो आहे। इहा ॻाल्हि त इहा जाइ में आहे न, चइबो आहे मूंखे दिलि में कुझु थिए थो, हाणे मूंखे दिलि में कुझु थियणु लॻो आहे त माण्हुनि पंहिंजा ढगियूं खपायूं, पंहिंजो माल खपायो, 125 मोटरसाइकिल रमज़ान ते यानी ईद में वठण जे हलण जे लाइ वधूं, उहे पैसा हिन में एड कयूं, घणो कुझु बराल लुटाए पाण खे छॾियूं। ऐं बसि अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला इन मुस्लमाननि खे ऐं हक़ीक़ी पंहिंजे मक़सद ते हाणे आख़िरत जी फ़िकिर ॾे। ऐं कसम खणी करे मां ॻाल्हि कयां थो, जेकॾहिं एतिरी फ़िकिर जेकी NFT जे वञण खां पोइ मुस्लमाननि खे थी आहे, ऐं जेतिरी परेशानी एतिरी परेशानी अलाह जो कसम, जेकॾहिं अगरि इस्लाम जे लाइ तव्हां कयूं आहे, एतिरी परेशानी जेकॾहिं अगरि तव्हांखे दीन जे बारे में थिया, एतिरी परेशानी जेकॾहिं तव्हांखे क़बर जे बारे में थिया, तव्हांजे मथां अलाह ताला हिन टाइम रहमत जो नुज़ूल करियां। ऐं तव्हां वक़्त जा यकीन कयो वली बणिजी वञो आहे। जेतिरो NFT खे वञण खां पोइ बंदा परेशान थिया आहिनि, त एतिरो मां चवंदो एतिरो ख़ौफ़ अलाह जी ज़ात खां कयो, एतिरो ख़ौफ़ जनम खां कयो। छो त NFT वई न बिलफ़र्ज़, अगरि कंहिं बि बंदे जी वई न, मां ॻाल्हि खे समाटंदो, टाइम वॾो थी वियो आहे, त जंहिं बंदे वई ॾिसो चूनो लॻो आहे बंदनि खे, नुक़सानु बंदनि थियो आहे। इन इहे जेको NFT मां जेको नुक़सानु थियो आहे, इनखे इहे बंदा कंट्रोल करे वेंदा, मूंखे यकीन आहे कंट्रोल करे वेंदा। पैसो वियो न कंट्रोल करे वेंदा। यकीन कयो अलाह जी ज़ात जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, जनम खे कंट्रोल करणु मुश्किल आहे, मौत जी सख़्ती खे कंट्रोल करणु मुश्किल आहे, क़बर जी ज़िंदगी खे, क़बर वारे हालात खे, अज़ाब खे कंट्रोल करणु मुस्लमानों मुश्किल आहे। इन जी फ़िकिर कयो, अलाह ताला तमामु मुस्लमान खे पंहिंजी फ़िकिर मिलाई।